हिन कोशिश जा नतीजा जेके बि निकिरनि पर हिन अमल जी साराह ज़रूरु करणु घुरिजे। पर अमन जो ही काफ़िलो त घणो वक़्तु अॻु ई निकिरणु घुरिजे हा। बहरहाल देर आयत दुरुस्त आयत, को बि माण्हू हिन अमल खे रद्द नथो करे सघे। जसत हुजे हिननि न्याणियुनि ॿारनि खे जेके रावती जे कचे वारे ख़तरनाक इलाइक़े में विढ़ियल धुरियुनि खे खीर खंडु कराइण लाइ विया। घोटकी ज़िले जे कचे में केतिरनि ई वरनि खां शर सीलरो धूंधू कोश तड़त भुट्टो ऐं ॿियनि बिरादरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जे निबेरे ऐं अमन जी बहाली लाइ घोटकी ज़िले जी मुख़्तलिफ़ सियासी समाजी वापारी तालीमी तंज़ीमुनि वकील बिरादरी केतिरनि ई ज़ातियुनि जे शहरनि ॻोठाणनि सहाफ़िन गादी नशीननि ऐं ॿियनि धुरियुनि ते मुश्तमिल मिंथ मेड़ काफ़िलो न्याणियुनि खे साण करे सरकार जे तहफ़ुज़ बिना कचे में निकिरी पियो। हज़ारे माण्हुनि ते मुश्तमिल हिन मिंथ मेड़ काफ़िले जी अॻवाणी जसकम अॻवान फ़क़ीर रमज़ान कलवड़, सैदपुर शरीफ़ जे सैद लाल शाह, सुमरो बिरादरी जे ख़लील सुमरो, सहाफ़िन आज़म सोरियाणी, ग़ुलाम अकबर कासमी, प्रोफेसर मोहम्मद दीन राजड़ी, वकील शाहनवाज़ ऐं ॿियनि कई। हिन काफ़िले में ज़िले जे कंहिं बि सरदार बोतार वॾेरे शिरकत न कई। विजय कुमार चावला जी रिपोर्ट मूजिबि मेड़ मिंथ काफ़िलो ॾहरकी मां निकिरी ॻोठ इब्राहिम शर खां थींदो कचे में मोहम्मद उमर शर जी ओताक ते पहुतो, जिते मेड़ मिंथ काफ़िले जे अॻवाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया जॾहिं त न्याणियुनि खे पोतियूं पराई वयूं। काफ़िले सां ॻाल्हियुनि बाद मोहम्मद उमर शर जे पुटु शहज़ादे शर कचे में रहंदड़ शर बिरादरी जे मुख़्तलिफ़ पाड़नि जे मौज़ूज़ीन सां हमसलाह थियण बाद बयानु ॾिनो त हू सीलरा ऐं धूंधू बिरादरीअ सां ख़ैर करण लाइ तयारु आहिनि। बाद में मेड़ मिंथ काफ़िलो सीलरा बिरादरी जे चङे मुड़ुस क़ाइम सीलरो वटि पहुतो, जिते मौजूदु सीलरा बिरादरी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे माण्हुनि यकराए थींदे चयो त असां मेड़ मिंथ काफ़िले जे हर शहरी ॻोठाणे ऐं न्याणीअ खे मान ॾींदे सभिनी तकरारी धुरियुनि सां ठाह जो ऐलान कयूं था। तोड़े जो घोटकी जे आम माण्हुनि घोटकी ज़िले जे हिन वॾे तकरार खे माठो कराइण ऐं धुरियुनि खे ठाह लाइ त राज़ी करे वरितो आहे, पर सवाल इहो आहे त हिन मामले जो फ़ैसिलो केरु किथे ऐं कॾहिं कंदो। ॾिसजे त हिन ख़ैर जे कम लाइ केरु थो अॻिते अचे।